साईं ॿुधायो साईं। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ जेका दरगाह जिते असीं वेठा आहियूं, हीअ दरगाह आहे मखदूम हज़रत मखदूम बिलावल रमज़ान, जेको हिकु कॉम्प्रस दरवेश ऐं बुज़ुर्ग हुयो। हीअ ज़ात जो समो हुयो ऐं हिनजी जेका तारीख़ आहे उहा वञे थी 14-15 सदी ईस्वी में, जॾहिं सिंध ते समा हुकुरान हुया, जंहिंजो मशहूरु जेको हिकिड़ो हाकिम हुयो जाम निज़ामुद्दीन औफ़ जाम नंढो। ऐं इहो दौरु हुयो जॾहिं सिंध में ॿाहिरीं क़ुवतुनि जूं नज़रूं हूंदियूं हुयूं, ख़ासि तौर ते अरगुननि जूं। पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध ते क़ाबिज़ थियण जे लाइ के न के जालबाज़ियूं, के सियासी चालाकियूं कंदा रहंदा हुआ ऐं साज़िशूं कंदा रहंदा हुआ। पोइ उन्हनि ख़ासि तौर ते जेको रंग अख़्तियार कयो, उहो रंग अख़्तियार कयो मज़हब जो। इहो दौरु उहो हुयो जंहिंमें मज़हब जो तमामु घणो हिकिड़ो आला तरीन मर्तबो माण्हुनि में मञता पोइ लॻी ऐं हिकिड़ो यकीन ईमान हूंदो हुयो। अॼुकल्ह तव्हां ख़बर आहे मज़हब जी छा हालति थी वई आहे, पर उहो दौरु ॿियो शानदार दौरु हुयो, उनजे करे जेको माण्हू तक़रीबन तहरीक हलाईंदो हुयो सहारो मज़हब जो वठंदो हुयो। त मखदूम साहिबु जेको ज़ात जो समो हुयो, हिन जो बुनियादी जेको तहरीक हूंदी जंहिंखे बिलावली तहरीक चयो वञे थो, उहो हूंदो मज़हबी इंतिहा पसंदी खां बाग़ी थियणु, हिकिड़ो सूफ़ीइज़म ऐं क़ौमपरस्ती जो रंग मिक्स करे मिलाए करे माण्हुनि में शऊर, समाजी शऊर, पाण में भलाई, तरक़ी, बहबूद जो कमु करणु, जंहिंमें जीअं साईं जीम्स चयो आहे त पैगम्बरनि वारो दौरु ख़तमु थी वियो, छो त हाणे को डायरेक्ट मथां वही नाज़िल कोन थींदो, पर इहो साॻियो पैगम्बरनि वारो कमु हाणे वक़्त जे साइंसदाननि ऐं सियासतदाननि खे करिणो हुयो। यानी साईं जीम्स जे नज़दीक सियासत हिकु पैगम्बरी पेशो आहे, जंहिंमें ठगी जी, बदमाशी जी, चालाकी जी का गुंजाइश कान आहे। जॾहिं पैगम्बरी पेशो ॻाल्हि ख़तमु थी वञे, ऐं पोइ उन खां अलावा ॿी इहा ॻाल्हि त ख़ासि तौर ते सिंध में जेके बि बुज़ुर्ग अक्सरियत जंहिंजी हूंदी हुई, त उन्हनि जी नियत साफ़ु हूंदी हुई माण्हुनि जे तरफ़, पंहिंजे मुल्क जे तरफ़, पंहिंजी मिटी जे तरफ़, त हू पंहिंजे मज़हब खे माण्हुनि खे मज़हब जे ई रंग में हिकिड़ी सोशल ऐं समाजी तरक़ी तरफ़ रुझान पैदा करण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं ऐं जदोजहद कंदा रहंदा हुआ। इन जे करे ई छा त मखदूम बिलावल जी सिंध जे माण्हुनि में तमामु घणी मञता ऐं पोइ लॻी हूंदी हुई। हू उनजा पूरा पका जंहिंखे चइजे त हिकिड़ो पोइलग ऐं फुकरा हूंदा हुआ। त पोइ अरगुननि जॾहिं सिंध ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां काहूं कयूं हमला कया, त हुननि खे ॾिठो त मखदूम साहिबु हिते शिफ्ट थी करे हिन इलाइक़े खे तॾहिं चयो वेंदो बाग़बान, हिते अची करे पंहिंजो दरो जमायो ऐं हितां, छो त अरगुननि जेका तहरीक शुरू कई हुनमें मज़हबी इंतिहा पसंदी लाड़ो हुयो, जंहिंजे बुनियाद ते पाकिस्तान में मां इहा ॻाल्हि कंदुसि। त उन तहरीक जे ख़िलाफ़ु मखदूम साहिबु हिकिड़ो मज़हब जो जेको छा चइजे शौक़त सुठो रूप आहे, जेको जंहिंमें नफ़रत कान आहे, जेके आयासीं अॻी विया, जंहिंमें इंसानियत जे लाइ मोहबत आहे, यानी मज़हब जो मोहबत वारो पैगाम पहुचाइण जे लाइ हितां हुन कमु शुरू कयो। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त हिकिड़ो मुख़ालफ़त शुरू थी वई अरगुननि में ऐं मखदूम साहिब में। त हुननि सोचियो त जेसीं ताईं मखदूम साहिब खे रस्ते तां हटायूं कोन था, एसी ताईं असांजा हिते सिंध में पेर पका करे ॼमाइण मुमकिन कोन्हनि, मुश्किल थी पवंदा। अगरि हू ज़ाहिरी तौर ते हथ पे विधऊं त हू एतिरी तहरीक उभरी पई आहे जंहिंखे अरगून हुकुरान मुक़ाबिलो करे कोन सघंदा। तंहिंजे करे हुननि जेको सो कॉल्ड चालाकी आहे सियासत में, जेका ठगी आहे, उनजो रूप अख़्तियार करे मखदूम साहिब खे बि उन तरीक़े सां फसायो। छा कयूं त मखदूम साहिब जे इनमें कंहिं चालाकी जे ज़रिए उनजी जुती में नौज़ बिल्ला क़ुर पाक जूं आयतूं सिबरायूं। ऐं पोइ मखदूम साहिब खां अची करे कंहिं तरीक़े सां फतवा जारी करायूं, अगरि को क़ुर पाक जी सोतुनि सां ईअं बेरुमती करे त उनजी सज़ा छा आहे। त मखदूम साहिब जो ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ो पाकबाज़ ऐं कामिल यकीन मुस्लमान हुयो। हुन इहो चयो त अगरि ईअं को माण्हू करे त उनखे घाणे में पीड़ियो वञे। त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ उनजी साज़िश पहिरियां प्लान तयारु थियलु हुयो। त पोइ चयो त नौज़ बिल्ला तव्हांजी जुतियुनि में क़ुर सिबियल आहे, त पोइ छा कजे उनखे।
त मखदूम बिलावल त ज़ाहिर ॻाल्हि आहे त हुन ते मुमकिन ई कोन आहे इहो ऐं पोइ उन पंहिंजे तरीक़े प्लान जे मुताबिक़ उनखे खोले करे ॾेखारियऊं पोइ पुछियो त हाणे सज़ा छा आहे की हाणे में पीड़ी वञे सही जेका फतवा जारी थी चुकी आहे थी चुकी आहे अच्छा छो त मखदूम साहब वटि का ठगी का ससत हुई कान राइट हू त हिकिड़ो सिधो सादो दरवेश ऐं बुज़ुर्ग हुयो सही जंहिंजी ॻाल्हि हुनजे लाइ पहिरियां अमल पाण पोइ ॿियनि जे लाइ त पोइ उन तरीक़े जे मुताबिक़ जेका हुनखे सज़ा पाण तजवीज़ कई इन्हनि अरगूननि घाणो तयारु कराए हुनखे घाणे में पीड़ियो हुनखे अच्छा पर चवनि था तारीख़ में लिखियलु आहे मां पढ़ियो आहे किथे त मखदूम साहब चयो त मूंखे पेरनि जे तरफ़ खां घाणे में विझो त शाइनात सां बि ठगी थी मखदूम बिलावल सां बि मज़हब जे बुनियाद ते ठगी थी राइट साईं जीन्स सां बि मज़हब जे बुनियाद ते धोखो थियो तो असीं मुंहिंजे ख़्याल में मज़हबनि असांखे धोखो ई ॾिनो आहे इन जे करे अॼु जे दौर में जेका सभ खां वधीक मज़हब खां जेका मां चवंदुसि मुतरफ़र माण्हू आहिनि क़ौम आहे त उहा सिंधी क़ौम आहे जंहिंखे हमेशह मज़हब जे बुनियाद ते धोखो ॾिनो वियो आहे क़तलु कयो वियो आहे ऐं उनखे शहीद कयो वियो आहे ऐं हाणे बि तव्हां ॾिसो पाण आयासीं पे लाड़काणे खां हेॾो सॼो मेन रोड आहे इहो इंडस हाईवे ते वॾे रोड फलाणे खान जो बोर्ड लॻल आहे फलाणे होटल जो बोर्ड त लॻल आहे फलाणे पीर जो बोर्ड लॻल आहे पर किथे बि तव्हांखे मखदूम बिलावल जो बोर्ड लॻल कोन नज़र कोन आयो त भई दरगाह कहिड़े तरफ़ आहे कहिड़े पासे हेॾे सॼे रोड ते ऐं को इंडिकेटर लॻल कोन आहे ऐं हिते त हिते दरगाह जी हालत ॾिसो किथे बि को तव्हांखे मखदूम साहब जो नालो सही सुठे अंदाज़ में लिखियलु नज़र अचे थो पर तव्हां चंदे जी पेटी तव्हांखे वाज़े फर्स्ट क्लास नज़र ईंदी हुन साफ़ अख़र में लिखियलु ते चंदो विझो मखदूम बिलावल जो नालो ॿिनि तरीक़नि सां लिखियलु आहे मखदूम बिलावल आहे बिलाल कान आहे अंदरि बिलावल लिखियलु आहे ॿाहिरि बिलावल लिखियलु आहे हिते लिखियलु आहे बिलाल यानी असांजे जेको असांजो औकाफ़ खातो सिर्फ़ु पैसे मिलण जो कमकार ई कोन्हे सिर्फ़ु पैसे मिलण जे पुठियां हिनखे शर्म नथो अचे तव्हां गलियूं ॾिसो घुमी आया तव्हां त गलियुनि में हेॾो गंद पियल आहे या हिननि जो कमु सिर्फ़ु पैसे मिलण सां आहे बाक़ी माण्हुनि खे का सोच सम्झ ॼाण मुहैया करण जो हिन वटि को तरीक़ो आहे हीअ ॼाण वटि माण्हुनि खे ज़ाहिर रखणु था चाहिनि हुतां खां वठी तव्हां असां ॾिसणु शुरू कयो आहे किथे बि मखदूम साहब जी हिस्ट्री का तारीख़ जो को बि बोर्ड लॻल ख़बर कोन्हे आहे कहिड़ी ॼाणे वाणे अहिड़ा माण्हू जिन क़ौम परस्ती इख़्तियार कई जिन माण्हुनि में शौर पैदा करणु शुरू कयो उन्हनि खे ॼाणे वाणे पोइ करे छॾियो आहे बाक़ी जेके जाठिड़े क़िस्म जा माण्हू हल्का फुल्का नाज़िम आहे तालके नाज़िम आहे उनजा वॾा वॾा बोर्ड लॻल नज़र तव्हां उनजी तारीख़ लिखियलु नज़र ईंदी हता की जेको DSP आहे मां त हैरान थियो बोर्ड लिखियलु हूंदो हुते उनजो नालो हेठि मथां लिखंदा DSP प्लस वॾेरो फलाणो खां अड़े ख़ुदा जा बंदा तव्हां कहिड़ी तारीख़ आहे तव्हांजी आहे तव्हांजो कहिड़ो मज़हब आहे की तव्हां कहिड़े रस्ते ते वञो पिया असांखे को गाइड करण वारो को आहे ई कोन छो इन मौजूदु वधीक छा ॻाल्हाइजे त इन तहरीक जो हिसो सिर्फ़ु हीअ मखदूम बिलाल साहब कान हुयो हिते ख़ामोश थी करे वेठो कोन हुयो त हिन मुख़्तलिफ़ पंहिंजा ख़लीफ़ा बिलावली तहरीक जा ख़लीफ़ा मुख़्तलिफ़ सिंधी इलाइक़नि में मोकिले छॾिया हुया जंहिंमां साईं हैदर शाह सनाई तमामु घणो मशहूरु आहे जेको साईं जीम साहिब जो पड़ताल पुराणी तारीख़ में इहो साईं जन जो मुरीद हुयो या ख़लीफ़ो हुयो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करण जे लाइक़ु आहे त मखदूम साहब ज़ात जो समूह हुयो ऐं जीम सैद जो ख़ानदान हू ज़ात जा सैद हुया पर हिकिड़े सैद ख़ानदान जो मुर्शिद समूह ऐं हू जेको आहे हज़रत शाह इनायत शहीद हू ज़ात जो लांगा हुयो अच्छा त इहा जेका मुर्शिदी आहे वॾो आला मर्तबो आहे कंहिं ज़ात सां कोन आहे उन ते आहे त माण्हू सचो केरु आहे केतिरी क़ुर्बानी ॾिए थो हुन में अलाह तरफ़ रग़बत केतिरी आहे माण्हुनि तरफ़ रग़बत केतिरी आहे ऐं उनजो ज़ाहिरी सबूत मुंहिंजे ख़्याल इहो हूंदो आहे त जेको माण्हुनि सां वधीक प्यारु करे थो उहो ई अलाह जे वधीक नज़दीक आहे त हिकिड़ो इहो ख़लीफ़ो हैदर शाह सनाई ॿियो ख़लीफ़ो हूंदो हो इहो शेख भिरकियो जो जेको मुंहिंजे खटन रवंद ख़ान जे हिन में तालके में अचे थो सकरन में आहे मखदूम हिकिड़ो पीर बिलावली भाणोट में दरगाह ते तव्हां कोन असीं विया हिकिड़ी बि औरत सकरण में जेका मुंहिंजी ख़बर आहे त दरिया जेके कचे जे इलाइक़े में आहे पर कंहिंखे का ख़बर कान्हे उहे जा ख़लीफ़ा हुया जेके हिन जो ई पैगाम खणी करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि हिंदी ते बिलावली तहरीक खे फ़रोग़ ॾियण जे लाइ ऐं हिकिड़ो ॿियो ख़लीफ़ो बि हुयो जेको आहे हुन में नौशरो फिरोज़ में मुंहिंजे ख़्याल में शायदि को सहतो हुयो ज़ात जो ॿियो को हुयो
हाँ इन ख़लीफ़नि में हिकिड़ो ई ख़लीफ़ो हुयो सैयद जेको हैदर शाह सनाई हुई। अच्छा बाक़ी ॿिया जेके ख़लीफ़ा हुआ सैयद कोन सैयद कोन हुया। हुआ। इहे मुख़्तलिफ़ ज़ातुनि जा हुया। ठीक है सर जीअं शाह साहिब जी चए थो न दात न आहे ज़ात ते जो वहे सूल आहे। सही ठीक त हीअ उहा तहरीक आहे जिते जेको वहंदो सो ई लहंदो। हम्म पर अॼु पुराणनि में असांजे औकाफ़ खाते वारनि में इहा हिकिड़ी बदबख़्ती मौजूदु आहे या त असांजे अहिड़नि हीरनि खे ॼाणे वणे पोइ कनि था पोइ कनि त था। जी हू तव्हांखे असांखे ऐं आम माण्हुनि खे हू जाल रखी सघनि जाल रखी सघनि। अणॼाण खे त जी हू असांजे मथां पूरा नहीं करे सघनि। सही सही मूंखे ॿियो कोई इन खां अलावा ॿियो को मक़सदु नज़र कोन थो अचे। सही ठीक वॾी महिरबानी। महिरबानी साईं थैंक यू।